दोस्तों, अॼु हिकिड़े वाल साहब पंहिंजे औलाद जा ॾुख ॿुधाया, उहे तव्हां सॼणनि जे अॻियां पेश थो कयां। अॼु पुटनि वरी मूंखे विसारियो आहे घर में, अॼु पुटनि वरी मूंखे विसारियो आहे घर में, ईअं थो लॻे ॼण मां कोई धारियो आहे घर में। जिन खे मां कुल्हनि ते कॾहिं सवार कयो हो, मां हुननि जे हर अंगल सां वॾो प्यार कयो हो। अॼु मुंहिंजे खंघण ते बि थी नाराज़ पवनि था, निंड करण ॾींदे या नही अल्फाज़ चवनि था। कुंड वारे कमरे में अची वाड़ियो आहे घर में, अॼु बचन वरी मूंखे विसारियो आहे घर में, ईअं थो लॻे ॼण मां कोई धारियो आहे घर में। मूंसां न अची कोई भी अहवाल करे थो, मूंसां न अची कोई भी अहवाल करे थो, मुंहिंजी न ज़रूरत जो कोई ख़्याल करे थो। शफ़क़त ही मुंहिंजी समुंड जियां छोलियूं हणे थी, मोहबत ही मुंहिंजी कोन अॼु कंहिंखे बि वणे थी। पई ख़बर कोन छा हुननि चाढ़ियो आहे घर में, अॼु बचन वरी मूंखे विसारियो आहे घर में, ईअं थो लॻे ॼण मां कोई धारियो आहे घर में। गर्मी हुजे या सर्दी मां ॾींहं राति कमायो, पाए पाण लटा फाटल बचड़नि खे सजायो। तबियत जे कंहिंजी थोरी बि ख़राब हुई थींदी, रब ॼाणे सॼी राति निंड कोन हुई ईंदी। आयो दवा न खणी कोई पुकारियो आहे घर में, अॼु बचन वरी मूंखे विसारियो आहे घर में, ईअं थो लॻे ॼण मां कोई धारियो आहे घर में। कंहिं दिन सां मुलाक़ात जो बि टाइम थींदो आहे, कंहिं दिन सां मुलाक़ात जो बि टाइम थींदो आहे, माण्हूअ सां जेल में बि मिलण को त ईंदो आहे। छा घर ही मुंहिंजो मीर जेल खां बि मथे आहे, ॼाणे ख़ुदा ही हाल वहल खां बि मथे आहे। सूरनि अंदरि अची मुंहिंजो साड़ियो आहे घर में, अॼु बचन वरी मूंखे विसारियो आहे घर में, ईअं थो लॻे ॼण मां कोई धारियो आहे घर में, ईअं थो लॻे ॼण मां कोई धारियो आहे घर में। अस्सलाम वालेकुम।